नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां से दिलताब सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मुर्शिद हण खण वाह मुर्शिद तुंहिंजी करामत मोरो भरसांदड़ शहर जे बुरड़ा पाड़े जे रहवासी गुलाम फ़कीर बुड़ो नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड मोरो जे साफ़िन खे दाइंदे ॿुधायो त आउं कंहिं कमकार सांगे घर खां ॿाहिरि निकिरी वियोसि। उन खां पोइ वलीज़ जीप में 3 ॼणा मुंहिंजे दरवाज़े ते आया ऐं मुंहिंजे पुट खे चयो त आउं तुंहिंजे पीउ गुलाम फ़कीर बुड़ो जो मुर्शिद आहियां। ईअं चई 3 ॼणा मुंहिंजे घर में दाख़िल थी घर में मौजूदु औरतुनि खां लूणु घुराए पाणीअ में विझी पीआरियो, जेको लूण मां पाणी मिठो थी वियो ऐं घर भातियुनि खे यकीन अची वियो त मुर्शिद में करामत आहे। उन खां पोइ घर भातियुनि खे अहवाल ॿुधाए 2 भलोड़ 80,000 जूं ॿकरियूं गाॾीअ में विझी रवाना थी विया। जॾहिं घर भातियुनि खे ख़बर पई त मुर्शिद न पर फ्रॉड हुआ त घर में रोज़ राड़ो पइजी वियो। जी तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो गुलाम अहमद गुरड़ो आहे। हा पोइ छा थियो हाणे हक़ीक़त ॿुधायो। साईं 9 बजे जो टाइम हो। जी जी जीप ते हमरा 3 ॼणा जी पुॻा। हा उन्हनि खां मुंहिंजे छोकिरनि खां घर खां पुछऊं त गुलाम फ़कीर किथे आहे। सही गुलाम फ़कीर पुछियो मां मुर्शिद आहियां हा ऐं उनजो मुंहिंजो मुरीद हा। आहे, अंदरि घर में दाख़िल थी आहे। छा कयो गिलास में चयूं पाणी विझी आहे, लूणु बि खणी आहे। उहो लूणु बि खणी आहिनि, गिलास पाणी जो भरे आया आहिनि। पोइ हुन में विझराए फुको हई त मिठो थी पियो। हर हिनखे जो प्यारियई सभु ईअं थी आहे। बाबा मां मुर्शिद आहियां, मूं में ॾिसो त करामत केॾी आहे। हाणे इहे ॿकरियूं आहिनि मुंहिंजी बीठियूं हुजनि दरवाज़े खां ॿई, हिकिड़ी 40-45,000 जी ॿकरी हुजे, ॿी 30,000 जी ॿकरियूं, ॿई ढुकियूं। उहे ॿई काहे डिगे में विझी ऐं फिरार से हलिया विया। मां इहो इन लाइ त इतलाउ कयो। गाॾी कहिड़ी आहे न? गाॾी निशानी कहिड़ी आहे? गाॾी जीप आहे ऐं हिकिड़े पासे खां हाथी छापियल आहे, ॿिए पासे ॾांहुं शींहुं छापियल आहे ऐं पोयां फिठो लॻल अथसि। साईं हीउ अहिड़ो वाक़ियो जो कंहिंखे बि अहिड़ा माण्हू हथ अचनि महिरबानी करे मूंखे ॿुधाइनि, जे न त तव्हां पंहिंजा मुस्लमान भाउर बचो अहिड़े ज़ालिमनि खां। मां मज़दूर आहियां, पढ़त आहियां, मुंहिंजो 2 ॿकरियूं अॼु काहे हलिया विया। तोखे छा चई त मुर्शिद आहियां? मां मुर्शिद आहियां, गुलाम फ़कीर खे सुञाणंदो हू मूंखे मुर्शिद करे सम्झंदो आहे। मां हुस कोन मुंहिंजे छोकिरनि खां इहो कमु करे अॼु ही मूं वटां 2 ॿकरियूं 70-80,000 जी मूं पोड़े ते मज़दूर जी ईअं कयो हलिया विया आहिनि। मां तव्हांखे इतलाह थो ॾियां, अहिड़े तरह जा माण्हू कंहिंखे बि जिथे बि हथ अचनि मूंखे इतलाह ॾियनि, जे न त तव्हां त बचो अहिड़े ज़ालिमनि खां।